बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदव। हिन नई जिन्स आहे जेका असां वटि लॻल, इन में लास्ट टाइम तव्हांखे हिकिड़ो मसइलो ॿुधायोसीं ऐं हींअर हिन में हिकिड़ो मसइलो कल्ह जेको बाबा साईं वारनि रिपोर्ट कयो, त मां कोशिशि कई त इन खे जेको आहे पाण अची जज कयां, पर हीउ एॾो को मसइलो कोन्हे को। एक्चुअली छा आहे, जो हिन पोज़ीशन ते ईअं सम्झो ही मुंहिंजी कणिक जेका आहे 75% या 80% जे लॻभॻि हेडिंग हिन में अची वई आहे, ठीकु आहे, या अञा बि मथे खणी चऊं, ठीकु आहे। त असां छा कयो, हिन खे 5 ॾींहं 7 ॾींहं पहिरियां यूरिया ॾिनो आहे। हाणे जेकॾहिं हेडिंग अचे थी, उन खां पोइ यूरिया ॾियूं था, जेके हेड असांजा निकितल हूंदा आहिनि, जेके असांजा संग निकितल हूंदा आहिनि, उन्हनि ते ही कंडीशन अची ईंदी आहे। हीअ तव्हां ॾिसो था, हिन ते अछो ई निशान थो अचे न। त जॾहिं बि असांजो यूरिया जो दाणो इन ते बीहंदो, उनखे माक लॻंदी, उस लॻंदी, त डेफिनेटली उनजो कलर चेंज थींदो। पर इहा ॻाल्हि नोट करे छॾियो त इन जो असांजे दाणे ते को बि इफेक्ट न थींदो। मतिलबु दाणो असांजो मार न खाईंदो, उहो सन्हो दाणो न थींदो, उहो इंशा ताला हेल्दी तंदुरुस्त दाणो हूंदो। छा हूंदो आहे, जॾहिं बि असांजा मतिलबु मथियां जेके स्पाइकलेट्स हूंदा आहिनि या घर हूंदा आहिनि, उन्हनि में डेफिनेटली दाणो सन्हो हूंदो आहे। पर हिकिड़ो जेको दाणो मार खाई वेंदो आहे, उहा ॿी शइ हूंदी आहे। हिन में लास्ट टाइम तव्हांखे हिकिड़ो पन वारो जेको मसइलो ॿुधायोसीं, उहो बि अलाए शुक्र आहे अहिड़ो को बि मसइलो कोन्हे को। उहा का डेफिशिएंसी हुई, उहा आस्ते आस्ते कवर थी विया। कुझु बि न अचे पई। मां तव्हांखे ॿुधायां पियो त 0.01 जेको आहे % असांजे हिन ते अचे पई फ्लैग लीफ ते न। पर हाणे अलाए शुक्र आहे अहिड़ी का बि कंडीशन कोन्हे का। कणिक ॾाढी हिकिड़ी बहितरीनु पंहिंजी पोज़ीशन में बीठी आहे। इंशा ताला हिन जे बारे में तव्हांखे प्लांट हाइट ॿुधाईंदासीं। त प्लांट हाइट हिन जी का आहे, छा आहे, नंढी कद जे लाइ असां दावा कयूं था, ठीकु आहे। ओवरऑल पोज़ीशन जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त ॾाढी सुहिणी ऐं सुठी बीठी आहे। हिन में कुझु शयूं जेको आहिनि, ईअं सम्झो 1% जेकॾहिं ॻाल्हि कयूं त मिक्सचर आहे, इन खे असां जेको आहे कढी वेंदासीं, मिक्सचर खे रोगिंग कराईंदासीं। ऐं सुठी थी आहे तमामु। हींअर जेका मतिलबु मौसम आहे, हिन खे फेवर करे थी। हींअर मौसम सभिनी कणिकनि खे फेवर करे थी। पर जेकॾहिं डे टेम्परेचर 8 ॾींहंनि खां पोइ वधे थो, पोइ हिन कंडीशन वारनि कणिकनि खे बि थी सघे नुक़सानु थिए, छाकाणि त हीअ घटि ॾींहंनि में पचण वारी आहे। इहा नंढड़ी हिकिड़ी तव्हां सां इंफॉर्मेशन हुई। बाक़ी रती हिन ते कंहिं बि क़िस्म जी रती कोन्हे, बिल्कुलु थारोली सुठे नमूने सां, मतिलबु लीफ रस्ट खे, येलो रस्ट खे, स्टेम रस्ट खे मां बिल्कुलु जज कयो आहे। ऐं असांजूं वीडियोज़ बि पहिरियों आहिनि असांजे फेसबुक चैनल ते, उहे तव्हां ॾिसंदा हूंदव। कोशिशि इहा आहे त आबादगारनि खे वधि में वधि जेका सीज़न हुजे, उन हिसाब सां असां गाइड कयूं। सो तव्हां सभिनी वॾी महिरबानी। असांजी महिनत ऐं असांजे जेकॾहिं वीडियोज़ तव्हांखे पसंदि अचनि त लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। अच्छा, हिकिड़ो नंढिड़ो ॿियो टॉपिक तव्हां सां सम्झाए छॾियूं त कणिक जो संग कीअं हुजे। उन में नंबर ऑफ स्पाइकलेट्स, नंबर ऑफ फिलोरेट्स ज़्यादा हुजनि। उन खां अलावा माना उन में डेंसिटी हुजे, मतिलबु ॻुतियल संग हुजे। जीअं मां तव्हांखे अकबर जो बि संग ॾेखारींदुसि, इमदाद 2005 जो, IV3 जो ॾाढो बहितरीनु संग आहे। ॻुतियल औरत जी चोटी वांगुरु जीअं हूंदो आहे न, घाटो संग आहे। फ्लोरेट्स बि ज़्यादा आहिनि, उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं इंशा ताला। इहे सभु शयूं तव्हांखे आहिस्ते आहिस्ते असां कोशिशि करे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।